ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद सिठारसा रिपोर्टर इशफाक अहमद शेख सिठारसा भरिसां 40 साल औरत पुरस्कार तौर ते गुम वारसन पारां मुड़स मथां क़त्ल करे लाश गुम करण जो इल्ज़ाम मुतासिर भाउ जो मीडिया अॾु दाहूं SHO जवाबदार खे गिरफ़्तार करण बजाए गरी रिश्वत वठी मूंखे धमकाइण लॻो। मुंहिंजी भेण खे जल्द ज़ाहिर न कयो वियो त पंहिंजो पाण खे पुलिस स्टेशन अंदर बाहि ॾेई साड़ी छॾींदुमि। मुतासिर भाउ तफ़सीली ख़बर मूजिब सिठारसा थाणे जी हद मोतीराम जे महाड़े लॻ कोड़ो ख़ान हिज़बानी जी 40 साल शादीशुदा औरत मिसमात आबदा पुरस्कार तौर ते गुम थी वई आहे। 10 ॾींहं खां वधीक अरसो गुज़रण बावजूद किथे ॾस पतो न पइजी सघियो आहे। जंहिं हवाले सां औरत जे भाउ मोहम्मद सलीम कंबवा सिठारसा पहुची मीडिया अॾु एहतजाज कंदे इल्ज़ाम मढ़ियो आहे त मुंहिंजी भेण 40 साल आबदा खे संदसि मुड़ुसु मंज़ूर कंबवा क़त्ल करे छॾियो आहे। जंहिंजे हवाले सां 10 ॾींहंनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूद को बि ॾस पतो नाहे पइजी सघियो। हिन वधीक छो त मुंहिंजी भेण जो मुड़ुसु ज़ालिम आहे, केतिरा ई भेरा मथसि तशदुद कंदो रहियो आहे। 10 ॾींहं खां अॻु बि हिन जे मथां तशदुद ऐं क़त्ल करण जे इरादे खां पोइ घरां निकिरी वई हुई, जंहिंखे हथु करे असां मुड़ुसु हवाले कई, पर हाणे उनखे पंहिंजे मुड़ुसु मारे खून करे किथे फिटो करे छॾियो आहे। उल्टो मुड़ुसु ड्रामो करे गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजी भेण खे तलाक ॾेई लेटर घर उमाणियो आहे। हिन वधीक चयो त अहिड़ो इतला सिठारसा थाणे खे ॾिनो आहे, पर पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करण बजाए उन्हनि खां गरी रिश्वत वठी वापसि मोटी अचे थी। हिन IG सिंध DIG सखर ऐं SSP ख़रपुर खां घुर कई त मामले जो नोटिस वठी असांजी भेण जी ॻोल्हा में मदद कई वञे।